भगवान की जय। अजाओ ॿियो श्री सुखदेव जो हाथी है राज कथा ॿुधाए। श्री सुखदेव चए त राजा परीक्षित परमेश्वर अविनाशी पुरुष ॼमण ऐं मरण खां परे आहे। ब्रह्मा ऐं ॿिया देवता भी उनजो पार पाए नथा सघनि, पर जॾहिं भक्तनि खे भीड़ पवे थी तॾहिं हू उन्हनि जी रक्षा लाइ सरगुन अवतार वठी प्रकट थिए थो। तीअं हाथीअ जे प्राण बचाइण वास्ते भी भगवान अवतार वरितो हो। जा कथा हिन तरह आहे त हिकिड़ो त्रिकूट नाले पर्वत 40,000 जोजन डिघो ऐं वेकिरो खीर समुंड में हो, जंहिं जूं 3 चोटियूं सोन चांदी ऐं लोह जूं हुयूं, जिन में घणनि क़िस्मनि जा रतन सूरज जे रोशनाईअ खां वधीक चिमकेदार लॻल हुआ। उन पर्वत ते देवता ऐं गंधर्व पंहिंजनि स्त्रियुनि सां अची आनंद लुटींदा हुआ। संगमरमर जा सुहिणा फर्श ऐं तलाव सुंदर जल सां भरियल हुआ। हज़ारे पखी मिठियूं ॿोलियूं ॿोले मन खे मोहे छॾींदा हुआ। उते हिकिड़ो सुहिणो सिर सब्ज बाग गुल फुल जे गुलजारी सां चौधारी पंहिंजी ख़ुशबू पखेड़े रहियो हो। उन महाशोभनिक पर्वत ते हिकिड़ो वॾो तलाउ हो। उनमें घणाई कश मछ ऐं गिराह रहंदा हुआ। हिकु दफ़े गजेंद्र सभिनीनि हाथियुनि जो राजा जो उन्हीअ पर्वत ते रहंदो हो, सो ॼेठ जे महीने में धरतीअ जो उञायल थी 1000 हाथियूं ऐं केतिरा हज़ार बच्चा साण वठी उन तलाउ ते पाणी पियाइण आयो। उते घणेई कमल लॻल हुआ। उहो हाथी महाबलवान हो। रस्ते में हज़ारे वण केरींदो, मथो झुलींदो वञी उन तलाउ में गिरियो। हाथियुनि जे बचनि खे खेॾाइण कुॾाइण लॻो। संदसि उधार जो वक़्तु वेझो अचण करे हिकिड़े गिराह जंहिंखे हाथीअ खां वधीक ज़ोर हो, तंहिं खेसि पोएं पेर खां वठी पहिरियां पाणीअ में छिकियो। उते हाथी ऐं गिराह जे विच में लड़ाई थियण लॻी। कॾहिं हाथी गिराह खे पंहिंजे बल सां ॿाहिरि सुकीअ ते झीले ते आयो त कॾहिं गिराह हाथीअ खे पाणीअ में झीले ते वियो। जॾहिं ॿिन्हिनि खे लड़ाई कंदे 1000 वरे गुज़री विया। जॾहिं ॿिन्हिनि खे लड़ाई कंदे 1000 वरे गुज़री विया ऐं हाथणियुनि जे ज़ोर हलाइण सां बि गिराह खेसि न छॾियो, तॾहिं उन्हनि सम्झो त हाणे हाथी जा प्राण बची न सघंदा। तंहिं करे असां छो पंहिंजा प्राण गवायूं। इहा हालत ॾिसी हाथी जंहिंजा प्राण कंठ में अची थिया हुआ, तंहिं सभिनीनि संबंधियुनि जे हली वञण करे वीचार कयो त ॾिसो, अहिड़े दुख में कंहिं मुंहिंजी सहायता न कई, मूंखे अकेलो छॾे हलिया हुया। तंहिं करे मां वायां थो त मुंहिंजे पूर्वले जन्म जे पापनि गिराह थी मुंहिंजो पेर पकड़ियो आहे। ही जे देवताऊं ऐं गंधर्व विमान ते वेही मुंहिंजे युद्ध जो तमाशो ॾिसी रहिया आहिनि, से बि मूंखे नथा छॾाइनि। तंहिं करे हाणे मां ॿिया सभु आसरा छॾे जगत पिता जगदीश जो आसरो इहो ख़्यालु करे मौत जे चमे में पातल हाथी सचे मन सां श्री नारायण जो सिमरन करण लॻो। गजेंद्र जी